सवाल कयो आहे गुलाम रसूल भयो ज़िलो शिकारपुर ॻोठ रेडो सरदार। उहो त चए त छा कंहिं ज़ाती जहिड़े जे करे फर्ज़ निमाज़ जमायत में हिकु सिफ़ में न बीहण सां निमाज़ थी वेंदी। जेकॾहिं को जहिड़े ऐं फ़साद जे करे हिकु सिफ़ में नथो बीहे बल्कि जुदा जुदा सिफ़ुनि में बीहनि था त उन्हनि जी निमाज़ में को बि फ़र्क़ु न पवंदो। अलबत्ता जेको मोमिन मुस्लमान कंहिं ॿिए मुस्लमान सां 3 ॾींहंनि खां मथे नाराज़ थिए थो, कावड़िजे थो ऐं हुन सां ॻाल्हाइण ॿोलाइण छॾे ॾिए थो त इहो नाजाइज़ ऐं हराम आहे। इहो क़तअ ताल्लुकी आहे। जीअं बुखारी मुस्लिम ऐं सुनन अबी दाऊद में हदीस मुबारका हुआ, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो ला यहिल्लु लिमुमिनिन अन यहजुर मुमिनन फौक सलास। पाण फरमाईंदा त कंहिं बि मोमिन जे लाइ इहो हलाल न आहे त ॿिए मोमिन सां 3 ॾींहंनि खां मथे नाराज़ रहे। इन मां मालूम थियो त जेको शख़्स जहिड़े या फसाद या कंहिं बि सबब जे करे कंहिं ते नाराज़ थिए थो, ॻाल्हाइण छॾे ॾिए थो हुन सां, त इहो 3 ॾींहंनि ताईं इजाज़त आहे। उन खां वधीक नाराज़ रहण, कावड़जण नाजाइज़ ऐं हराम आहे। अलबत्ता कंहिं शरई उज़र जे करे नाराज़ थिए थो त उन जो हुक्म जुदा आहे। अल्लाहु अअलम बिस्सवाब।